सकरण बरसां ॻोठ बेगोरिंद में 3 वरनि जी नींगरी बिस्मारिंद पोलियो जो शिकार थी वई। डॉक्टर पोलियो जी तस्दीक करे छॾी। मुतासिरा नींगरी बिस्मारिंद जे वालिद भाई ख़ान अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ बराड़ी में हुअण करे पोलियो टीमूं नथियूं अचनि। हुन ॿुधायो त 2 साल पहिरियों पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया विया वरी ज़ाहिर न थिया आहिनि। अॻु में बि हुनजी भाइटी पोलियो जे करे माज़ूरी वारी ज़िंदगी खारे रही हुई। हाणे वरी संदसि नींगरी खे पोलियो ज़ाहिर थी आहे। पहिरें असांजे मुंहिंजे वॾे भाउ जी नंढड़ी आहे, उनखे बि हिननि टुकनि जे ज़रिए हिन पोले जा टुका हिननि न पियारिया आहिनि। उहो तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे, उहो माज़ूर पियो आहे, मुंहिंजा माज़ूर पियो आहे। उन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी नंढड़ी आहे, बिस्मा नालो अथसि। उन्हनि जे करे 1.5 साल पहिरें हिननि पोलियो पियारियो, उन खां पोइ ख़तमु थी वियो पोलियो, वरी हिननि न पियारियो आहे। उन खां पोइ असां वरी हींअर खणी आया उन नंढड़ी खे, महबूब इलाही चयो त हिनखे पोलियो झटको अची वियो आहे। नंढड़ी जी माउ जो चवणु हो त हुन खां अॻु में हिकु केस ॻोठ में मौजूदु आहे। हाणे वरी संदसि नंढड़ी खे पोलियो हुअण जो शक ज़ाहिर कयो आहे। हिनखे थियो वरी हिनखे नंढड़ी खे थियो आहे। हिते केरु कोन ईंदो, असां ग़रीब माण्हू पंहिंजो किरायो भाड़ो करे पोइ असां खणी ईंदासीं। महीनो बि थी वेंदोसि, 1.5 महीनो बि थी वेंदोसि, 2 महीना बि थी वेंदासीं। पोइ हिनखे थियो पेरनि जो त मोबिलाई वठियुसि, रोई मोबिलाई खे मूं चयो भई मुंहिंजो नंढड़ी जो रिश्तो चयो पोलियो अथसि, खणी वञीसि। सर्वर खे घुराए किले अस्पताल में सरकारी में हुन सां गॾु मूंखे मोकिलियो अथसि त हुनजो वञी हलियो घर तुंहिंजो मसइलो हल कंदुसि। वरी बि कोन कयो अथसि, वरी डबल वियुसि किरायो भरे वसि। वरी त चयो अथसि त मोबिलाई क्लियर मां उथी आयो, तुंहिंजो गौर कयो थी नंढड़ी घणे में पइजी वेंदो, तुंहिंजो कोशिशि कोन कयो अथसि। डीएचओ मोइनुद्दीन शेख अवामी आवाज़ खे ॿुधायो त उन्हनि मुतासिर ॿाड़ी जा जुज़ा वठी इस्लामाबाद मोकिलिया हुआ रिपोर्ट कराइण लाइ, जितां ख़बर पई आहे त ॿाड़ी खे पोलियो थियो आहे। एक तो खुदा का शुक्र है कि बच्ची फुली वैक्सीनेटेड है, इनके पास कार्ड भी है, रिकॉर्ड भी है, रजिस्टर भी है। दूसरे अल्लाह का शुक्र ये है कि जब इस पे असर अगर नज़र आया और जिस भी डॉक्टर ने देखा और इन्होंने स्टूल दिया और जो स्टूल कलेक्शन हुई वो हमने बड़े फर्स्ट क्लास तरीके से इस्लामाबाद पहुंचाई, और इस्लामाबाद पहुंचाई तो ये रिपोर्ट आई। वरना अगर हम ये ना भेजते या कोई बीच में कोई मिसिंग लिंक होता या देर करते या सही तरीके से ना भेजते तो ये कभी भी इस्लामाबाद से रिपोर्ट ये आती ही नहीं। तो इसका मतलब ये कि और जो रिपोर्ट भी किया वो हमारे डॉक्टर ने किया। डीएचओ जो चवणु हो त इहो इन्वेस्टिगेशन कयूं पिया त कहिड़े सबबनि जे करे इहो वाक़ियो पेश आयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।